नाज़रीन, ख़बर असां शेयर कंदासीं घोटकी मां। ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकी में नौजवान लेखक सलीम फज़ल कलोड़ो खां फुर, अगवा ऐं फोरू धाड़ेलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी जो एहतिजाजी मुज़ाहिरो, जवाबदार गिरफ़्तार करण जी घुर। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी सैयद गज़नफर शाह बुखारी, अब्दुर्रऊफ़ पारस दायो, अयाज़ लतीफ़ दायो, अब्दुल रशीद सिंधी, एहसान कलादी, नूरबख्श बिरोई, एहसान अली कलवड़, इरफान अली सुमरो, अली असगर मलण, यूसुफ मंगी, गुलाम फरीद मलिक समेत ॿिया अॻवान शरीक हुआ। प्रेस क्लब घोटकी अॻियां सिविल सोसाइटी जे मुतहरिक किरदारनि, कलम धड़ियुनि, सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॻाल्हाईंदे चयो त सलीम कलोड़े खे ॾींहं ॾिठे जो 7 बुट ॿधल फोरू धाड़ेलनि हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खांइसि CD 70 मोटरसाइकिल, 1.5 तोले जी सोनी मुंडरी, 35,000 रोक रक़म फुर करे विया। वाक़े जी रिपोर्ट आदलपुर थाणे ते दाख़िल कराई वई आहे, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण में मुकमल तौर नाकाम बणियल आहे। मुज़ाहिरीन चयो त असीं लाक़ानूनियत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सहाफ़ी जान मोहम्मद मार खां पोइ आख़िर ॿिया केतिरा लाश असांखे खणणा पवंदा। अॻवाननि IG सिंध, SSP घोटकी, रेंजर्स ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त बिना देर अगवाकारनि फोरू धाड़ेलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में SSP घोटकी ऑफिस अॻियां बुख हड़ताल कई वेंदी।